मिठी शहर के ओभर बजेर महल में बिन मासूम ॿारनि जी शादी कराए रुख़सती करण जो इंकशाफ थियो आहे। ॿाड़ी जे चाचनि एहतजाज कंदे लालची भाउ ऐं घोट समेत ॿोली ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। 12 सालनि जी रिज़वाना धीअ रांझो बजीर ऐं कोट ग़ुलाम भरिसां ॻोठ नज़ीर भुरगड़ी जे रवासी 13 सालनि जे ॿाड़े गफ़ूर भुरगड़ी सां 10 ॾींहं अॻु में लिख छुप में निकाह कराए रुख़सती कराई वई। ॿाड़े जे गुजगो में शादी कराइण ख़िलाफ़ चाचनि महेंद्र नज़ीर बजीर ऐं ॿियनि मिठी मेसाफ़ नालो एहतजाज कंदे चयो त संदन लालची भाउ रांझो बजीर लालच में अची भाटी रिज़वाना जी 12 वरनि में शादी कई आहे, जंहिंजी हिन वक़्तु पढ़ण खेॾण जी उमिरि आहे। जो मुझे चाचे जो नंढी उम्र जी छोकरी आहे, उनजो शादी करे नालो रिज़वाना ॻोठ भुरगड़ी में विकिणी ॾिनी आहे। जेके शादी कराए नंढी उम्र जी छोकरी आहे, लालच में अची करे विकिणी ॾिनी आहे। नंढी उम्र आहे, हींअर खेॾण रांदि करण जी आहे, पढ़ण जी उम्र आहे, उन खे हींअर विके ॾेई वई आहे। विकिणी निकाह थी वियो आहे 9 तारीख़ ते, सूमर जी शाम अंगारे राति निकाह थी वियो आहे। संदन चवण त संदन भाउ निकाह पढ़ाईंदड़ ॿोली ख़िलाफ़ कार्रवाई करे ॿाड़े खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।